लाड़काणे मां अवां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त धाड़ेलनि जे हमले में शहीद थियल DSP जी जनाज़े निमाज़ शाम जो अदा कई वई है। DSP अब्दुल मालिक भुट्टो जी जनाज़े निमाज़ लाहौरी पाड़े ईदगाह में अदा कई वेंदी। शहीद जो मड़ पुलिस एजाज़े सां अबू बकर कब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वेंदो। शहीद DSP अब्दुल मालिक भुट्टो जो तॾो लाहौरी पाड़े में विछायो वियो है। लाड़काणे मां अवां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त धाड़ेलनि जे हमले में शहीद थियल DSP जी जनाज़े निमाज़ शाम जो अदा कई वई है। DSP अब्दुल मालिक भुट्टो जी जनाज़े निमाज़ लाहौरी पाड़े ईदगाह में अदा कई वेंदी। शहीद जो मड़ पुलिस एजाज़े सां अबू बकर कब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वेंदो। शहीद DSP अब्दुल मालिक भुट्टो जो तॾो लाहौरी पाड़े में विछायो वियो है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।